नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में भाण ब्लैक ते वेकिरो थियण सबबि आबादगार ऐं दुकानदारनि जो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवणु आहे त महिरबानी अवामी न्यूज़ जी जंहिं हिन ज़मींदारनि जे पेचीदा मसइले खे उजागर करण लाइ असांजो किरदारु अदा करे रहिया आहिनि। उन्हनि दोस्तनि जो, उन्हनि साफ़ियुनि जो अर्ज़ु इहो आहे त ही हथरादू खोट कंपनियुनि कराई आहे, जंहिंमें एंग्रो केमिकल, FFC, पाक अरब वारनि, फातिमा वारनि, जेके हिते फर्टिलाइज़र सिंध में बाक़ाइदा फैक्ट्रियूं लॻल आहिनि। जीअं त मुंहिंजी कंज़प्शन डेली 200 एग्ज़ाम्पल 200 बैग आहे, मूंखे हफ़्ते में मिलंदियूं 200 बैग। ऐं ईअं ई हिननि वधीक कंपनियुनि वारनि कुझु मख़सूस डीलरनि खे, जेके मेहरापुर, हाला प्लस XYZ जेके बि शहर आहिनि, उन्हनि खे 40-40 हज़ार बैग्स ॾिनियूं आहिनि ऐं उहो संदे मनमानी करे पंहिंजे रेट सां विकिणनि पिया। हिकिड़ी त पॉइंट इहा आहे। ॿी शइ इहा त पंजाब जे डीलरनि जो असांजे सिंध में, जीअं गुलानबी शाह आहे, सांगड़ आहे, खिपरो में, उन्हनि जूं एजेंसियूं हिते आहिनि। उहो बि संदो माल, असांजो सिंध जो माल पाण वटि रखी होल्ड करे रखनि था ऐं उहो सेल कनि था पंहिंजे रेट सां, पंहिंजी मनमानी सां। इन मां ज़ाहिर इहो थो थिए त इन में कंपनियुनि जो मुलविस ऐं आला इख्तियारनि खां इहा घुर कंदसि, जंहिंमें DC सांगड़ साहब जेके ऐं AC साहब खे त कंपनी वारनि खे घुराइनि, उन खां पुछनि तव्हां कंहिं डीलर खे केतिरो ॾिनो, ऐं जिन जूं एजेंसियूं खिपरे में, जिन जूं शॉप्स न आहिनि, सिर्फ़ु नाले मात्र उन्हनि जूं एजेंसियूं आहिनि ऐं उन्हनि खे बि कोटा ॾियनि पिया। जॾहिं त असांखे महीने में 400, 600, 800 बैग्स ॾियनि पिया, जॾहिं डेली बेस ते असांखे 400 खां 600 बोरियूं खपनि ऐं हर डीलर जी इहा ज़रूरत आहे। ऐं कुझु इन्वेस्टर जेके खिपरे में या XYZ ॿिए के शहरनि में बि आहिनि, उन्हनि संदो माल, जंहिंजी ज़मीन बि न आहे, उन्हनि माल शुरू में जॾहिं मिलियो पियो, उन्हनि वठी होल्ड करे रखियो। हाणे उहे संदे मनमानी रेट सां विकिणनि पिया। जीअं त आउं कंपनी वारनि खे वरी बि चवंदुसि ऐं आला इख्तियारनि खे चवंदुसि त तव्हां सिंध में, ख़ासि तौर ते सिंध में फैक्ट्रियूं आहिनि फर्टिलाइज़र जूं, ऐं सिंध में ई फर्टिलाइज़र न पियो मिले। सो इहा असां सां नाइंसाफ़ी आहे। जीअं त प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान खे बि इहा रिक्वेस्ट आहे असांजी त इन लाइ तुदारक खणनि, अमली क़दम खणनि, जंहिंमें फर्टिलाइज़र असांखे मुयसरु कयो वञे। त हीअ असांजो हींअर बाक़ी 15 खां 20 ॾींहं आहे, जंहिंमें आख़िरी भाण यूरिया जो ॾियणो आहे। फास्फोरस असांजे वफ़र मिक़दार में पियो आहे, जंहिंजी का बि शॉर्टेज न हुई, पर रेट वधिया। ठीकु आहे, ज़मींदारनि उनखे वरितो, फर्टिलाइज़र खे, उनजी नीड हुई, जेको बि रेट हो उन टाइम उन हिसाब सां वरितो। आउं चवां पियो त अहिड़ी असां जॾहिं बि ड्राफ्ट ॾींदा आहियूं कंपनियुनि खे, त हू असांजो माल बुक कंदा आहिनि। जॾहिं हूंदो आहे त असांखे उन टाइम ॾींदा आहिनि, जे न हूंदो आहे त असांखे महीनो, 1.5 महीनो, 2 महीननि खां पोइ बि माल प्रोवाइड थींदो आहे। असां ईअं बि न चऊं, ऐं अॼु बि जे 2000 बोरी बुक करण लाइ तयारु आहियां, रेडी आहियां, पर कंपनी मूंखे चए थी कोटा न आहे। असीं चवंदा बाबा असांजो उहो माल महीने खां पोइ, 1.5 महीने खां कंपनी ॾियण लाइ तयारु न आहे, असांजो माल बुक करण लाइ तयारु न आहे। असांखे ॿी ॻाल्हि, तव्हां वज़न जी घटी ॻाल्हि कयो, जॾहिं बि असांजी कंपनी खां माल ईंदो आहे त उहो असांजे 200 बैग्स, हाणे हिकिड़ी बोरी त असीं नथा तोरे सघूं, पर असां जीअं ईंदो आहे कंपनी ते असांजो फेथ हूंदो आहे ऐं इहो एतमाद जो कारोबार आहे। उनमें अहिड़ी का ॻाल्हि शिकायत न आहे। कुझु थी सघे थो जेके इन्वेस्टर हिते प्रॉपर त न आहिनि, पर जेके बरसाती मेंढकनि वांगुरु आहिनि, उहो वठी असांखां माल ऐं रखनि था, थी सघे थो उहा कंदा हुजनि, त असीं कुझु चई नथा सघूं। बाक़ी असांजे दुकान जा जेको माल असीं ॾियूं पिया, कयूं पिया, उन में अहिड़ी का ॻाल्हि न आहे। ऐं CM सिंध मुराद अली शाह साहब खे बि रिक्वेस्ट कंदुसि तव्हांजे अवामी न्यूज़ जे तवसुस सां, त जीअं CM पंजाब संधी उते जी अवाम लाइ फर्टिलाइज़र खे अवेल करे पियो ऐं उन्हनि खे दस्तियाब कराए ॾिए पियो, त तीअं तव्हां बि संदा एफर्ट्स वठो। हीअ सिंध जी अवाम तव्हां सां गॾु आहे ऐं ज़मींदार भाइर तव्हां सां हारी तव्हांजो नारो आहे, त तव्हां हिन खे भाण मुयसरु करे ॾियो। प्लस में आउं इहा बि रिक्वेस्ट कंदुसि CM साहब खे त हीअ 15 ॾींहंनि या 20 ॾींहंनि खे भाण जे न मिलियो त इन्हनि खे कापारी धकु लॻंदो। कणक असांजो ज़रई कंट्री आहे, मुल्क, इन में असांखे इहे ज़रात जूं शयूं मुयसरु कयूं ॾिनियूं वञनि। भाण ब्लैक ते हले पियो, इन हवाले सां इंतिज़ामिया पारां को तव्हांखे अहिड़ी का रिपोर्ट वरिती आहे या इंतिज़ामिया जो ऑफिसर असांजे DC साहब फर्टिलाइज़र वारनि जी ऐं कंपनी वारनि जी मीटिंग कई, उन में उन्हनि कुझु पुछा गाछा कई, ज़रूरु हुई, बिल्कुलु, इन में कोई शक कोन्हे त कई न आहे। कयूं आहिनि मीटिंगूं, उहे बि मुतहरिक आहिनि। जीअं त AC साहब, एग्रीकल्चर डिपार्टमेंट जे तालका ऑफिसर, इहे बि असांखां डेली बेसिस ते स्टॉक रिपोर्ट वठनि पिया ऐं उहे बि मुतहरिक आहिनि ऐं एक्टिव आहिनि। ऐं जंहिं जाइ ते उनखे शिकायत मिले थी उते तुर्त क़दम खणनि पिया। पर DC साहब खे हिकिड़ी रिक्वेस्ट कंदुसि, उन्हनि कंपनियुनि वारे नुमाइंदनि खे घुराए तव्हां पुछो त पंजाब जूं एजेंसियूं जेके हिते आहिनि, उहो हिते छा पिया कनि, जॾहिं त उन्हनि जी शॉप न आहे, ऐं उन्हनि खे तव्हां 50-50 हज़ार बोरियूं ॾियो पिया, त उहो कहिड़े खाते में पिया ॾियो? 30-30 हज़ार बोरियूं ॾियो पिया। ब्लैक जो मेन कारण उहे ई आहिनि जेके वॾी मिक़दार में उनखे फर्टिलाइज़र इशू कयो पियो वञे। असल में शॉर्टेज कंपनी वारनि पाण ई कई आहे। वो भाण कंपनी वारा बुक कनि ई कोन था, त किथां ॾियोसीं भाण? हिते ज़मींदार असांखे ब्लैकमेल करे वेठा आहिनि।
24 कलाक चवंदा कोन को वेठो आहे ते भाण लियो असांखे रेट छो वॾो कयो आहे तव्हां। असांजे हथ में को बि वॾो रेट न ई हूंदो, उहो कंपनी जे ई हथ में हूंदो आहे। भाण नकली त को बि कोन पियो अचे, भाण ॿाहिरां पियो अचे असल में न, डंपिंग जो माल आहे, ॿाहिरां पियो अचे। जेके ॿाहिरि जेके वॾा वॾा डीलर वेठा आहिनि कंपनी, उन्हनि खे भाण ॾे बि ॿियो ॿाहिरि वञे, भाण जेको आहे न ॿाहिरि पियो वञे, त इन करे शॉर्टेज आहे। ॿियो कंपनी बुक करे कोन्हे। हा टाला भरिजी ज़ाहिर सी ॻाल्हि आहे ईंदा हिते, हर को ज़मींदार चए थो भाण ॾियो। अच्छा जेके मना था कयूं त उहो बि तंग थो करे, जेके ॾियूं था उहो बि चए थो वधीक रेट आहे। हाणे वञूं कहिड़े पासे? असांजो बुकिंग जो माल त आहे कोन, कंपनी बुकिंग जो माल ॾे थी 100 बोरियूं 200 बोरियूं महीने ॾेढ में हिकु, कंहिंखे ॾेई कंहिंखे ॾे। 1600 1780 1680 भाण विकिणे वेठो आहियां। मूंखे किथां भाण मिले कोन थो। माण्हुनि मूंखे ब्लैक में चयो 2600 जा पैसा ॾे, 2700 जा पैसा ॾे। ऐं आणिया किथां? मुंहिंजी रोज़ी आहे भाण सां गॾु आई कोन्हे, मूं कुदरती सौदा कया, हाणे आउं भाण भरियां किथां? में एतिरा पैसा कोन्हे माण्हू खे भाण भरे ॾियां। हाणे भाण त मिले 2600 2500, ऐं साम्हूं मिले थो उहो त उन्हनि खे मिले त कोन थो। माण्हू बुकिंग करे वठंदा 4 महीना थी विया आहिनि, उतां मिलनि पियूं 500 बोरियूं, दुकानदार केॾां वञनि? असांजी महिरबानी करे जान चढ़ायो, भाण मां वठी ॾियो, माण्हू खे ॾियां। भाण मार्केट तमामु घणो ब्लैक आहे, माल अचे कोन पियो। मथां खां मार्केट मां ई असांखे कास्टली पए थो, असीं घुराए उहो विकिणूं पिया, जेको हिन वक़्तु मार्केट में कास्टली विकामी रहियो आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त न को असांखे हिंगरो वारा फर्टिलाइज़र वारा ॾियनि पिया, यूरिया कोटा, न को सोना वारा ॾियनि पिया। असीं हाणे छा करूं? असांखे माल मिले त असीं ॾियूं, उन खां बावजूद बि असां पुराणा सौदा करे वठा आहियूं, उनमें पाता पिया आहियूं। असीं बाक़ाइदे माण्हुनि जा नाला ॾियण लाइ तयारु आहियूं, जिन खे असां 1722 रुपये में यूरिया, 1730 में यूरिया एडवांस सौदा करे असां हुनखे मस्तु जा पूरो कईंदा। ॿी ॻाल्हि त न असांखे वेसी ॾे पई फर्टिलाइज़र, न असांखे एंगरो ॾे पई। असां बाक़ाइदे पंहिंजो ॾेखारण लाइ तयारु आहियूं, जेको असांखे माल केतिरो मिलियो आहे, असां केतिरो विकियो आहे। कोटा ॾे थी 400 बोरियूं, अञा उहा बि माल असांखे महीनो थी वियो आहे, अञा उहो माल आई कोन्हे। असां सभु हिन कंपनी सां एंगरो सां आहे, महिरबानी करे असांखे यूरिया जी कोटा ॾिनी वञे, ताकी असीं ज़मीनदारनि खे माल ॾियूं त उनमें घटिताई थिए। फर्टिलाइज़र असांखे जीअं माल ईंदो त इनशाला आउं तव्हांखे ॿुधायां 10-12 ॾींहं अंदरि मार्केट घटिजी वेंदी। इहे हिते रहंदी कोन, इहे 1800 1850 ते बीह रहंदी, पर असांखे फर्टिलाइज़र ॾे। फर्टिलाइज़र उन माण्हू खे मिली रहियो आहे जेके मगरमच्छ वेठा आहिनि, ख़ासि तौर ते मेरापुर, ख़ासि करे 2 नंबर ते हाला, इन्हनि खे फर्टिलाइज़र मिली रहियो आहे। उन जो फर्टिलाइज़र सॼो गवर्नमेंट मोकिलिजे कोयटा। हिन वक़्तु तव्हां वञो कोयटा बॉर्डर ते वञो, केतिरो फर्टिलाइज़र वञे पियो, ॾिसो सॼो होॾां विकामजे पियो। साईं असीं हींअर बि गुडाउन तव्हांखे खोले ॾेखारियूं था, अगरि आबादगार चवनि था भले, जेके आबादगार असांजे गुडाउन ते अचनि असीं खोले चेक करे था, हिकिड़ो कोन जेतिरे असांजे जेके गोदाम आहिनि सभु असीं खोले ॿुधायूं था, ॾेखारियूं था, भले ॾिसण थी आबादगार। साईं जे एडवांस सौदा करे रखिया माल, उहो साॻिया ज़मीनदार विकिणनि पिया। के कहिड़ा ज़मीनदार आहिनि जेके बाक़ाइदे यूरिया में स्टॉक कयो आहे, ज़मीनदार जेको गोदाम ते या पंहिंजे हिन बारड़ियुनि में, उहो फर्टिलाइज़र उतां खां विकिणनि पिया। जेके वठी विया आहिनि 500 1000 बोरियूं वठी विया आहिनि, उहे विकिणनि पिया 2600 2700, नालो असांजे कुआरा विकिणण वारा विकिणनि पिया। काफ़ी ॼणा आहिनि, ऐं नाला कोन थो खणणु चाहियां, खिपरे शहर में जेके बाक़ाइदे विकिणनि पिया, वठी विया आहिनि असांखां 1750 1760 में 1720 में, जेको असांखे एडवांस सौदा कया आहिनि उन्हनि बाक़ाइदे रखियो फर्टिलाइज़र। हिन वक़्तु 2700 2650 में सेल करे रहिया आहिनि। साईं कंपनी खे सुबुह उथंदा आहियूं, असीं पहिरीं नालो हलाए वठंदा आहियूं, ॿियो नालो असीं कंपनी वठंदा आहियूं। सेल दफ़े टेलीफोन कंदा आहियूं, फर्स्ट असीं कॉल कंदा आहियूं सोनार खे, सेकेंड कॉल असीं कंदा आहियूं एंगरो वारे खे। उन खां पोइ कॉल करण खां पोइ असांजे कोटा हफ़्ते में हिकु चकर असांखे 400 ई मिले थी, जेको हिन वक़्तु असांखे फर्टिलाइज़र अञा ताईं कोन अची रहियो आहे। फर्टिलाइज़र कोटा जेकी बि आहे, मेरापुर वारो जेको मेमूण आहे सॼो उनखे मिले पियो। डेली हिन वक़्तु उनजी 10,000 खां 15,000 बोरी डेली हुनजी निकिरे थी। ॿियो गवर्नमेंट सॼो माल ॾे पई कोयटा, सॼो माल कोयटा वञे, ॿियो वञे पियो पंजाब। ऐं नकली माल असां वटि त न को आहे, न को असां ॿुधो आहे, माल ई कोन्हे, नकली किथां हूंदो। नंबर ॿी ॻाल्हि इहा आहे 90% कोटा जेको माल ठहे थो पंजाब वञे पई, 10% सिंध खे ॾियनि पिया। ऐं 10% सिंध जो मक़सदु आहे माना ज़िले सांगड़ में हिकिड़ो ट्रालो। हाणे हिकिड़ो ट्रालो थी कंहिंखे ॾेई कंहिंखे पूरो करियूं। हा असां अहिड़ी का कंप्लेंट कोन आई आहे, असां हींअर बि असांजा गोडाउन खुलिया पिया आहिनि, भले उहो चेक करायो, बाक़ाइदे वज़न करायो, असीं इन ॻाल्हि में ज़िम्मेदार आहियूं। इन ॻाल्हि में असीं तस्दीक करे ॾींदासीं, हिन में को बि खोट वग़ैरह कोन्हे।
बाक़ी रही यूरिया जी शॉर्टेज जी, असीं महिरबानी कयूं था गवर्नमेंट खां, असांखे महिरबानी करे कि वधि में वधि असांखे यूरिया कंपनी खां करायो वञे ताकी असीं माल ॾियूं, ताकी ज़मीनदार जेकी कंप्लेन उहो वापसि तव्हां केतिरो भाण केतिरे मक़दार में ज़मीनदारनि खे ॾिनो, अहिड़ो छा तव्हां वटि को रिकॉर्ड वग़ैरह आहे? साईं बिल्कुलु आहे, मूं वटि प्रूफ आहे, उन शइ जो बाक़ाइदा प्रूफ ॾेई सघंदो, नाले सां गॾु, मोबाइल ते नंबर सां गॾु, शनाख्ती कार्ड नंबर सां गॾु, बाक़ाइदा 1722 रुपये सां असां ज़मीनदारनि खे यूरिया ॾिनो आहे। जेके ज़मीनदार चवनि था त कोन मिलियो आहे, ऐं बाक़ाइदा पंहिंजो रिकॉर्ड ॾियां थो, जिन जिन ज़मीनदार ॾिनो आहे मूं वटि नाला बाक़ाइदा पिया आहिनि। अॼु के ॾींहं में मूं ज़मीनदार खे घटि में घटि 2.5 खां पौणा 300 बोरी जेको रेट 1722 में जेको मुंहिंजो बुकिंग कयल हो, अॼु उन रेट में बि ॾिनो आहे। छो जो हुनजा एडवांस हूंदा, अॼु बि उन माण्हू खयो आहे। हाजी साईंदास मरी गया, अॼु के ॾींहं में 195 बैग मूं ॾिना आहिनि जेको बुकिंग रेट ते। 50 बैग मूं अॼु हिकिड़ो मरी आहे, बिशाम मरी हाजी, हुनखे बि ॾिना आहिनि। हुनखां अलावा हर ॿिए टे ॾींहं असांजे 50 खां 60 बैग असांजे माना रेट ते निकिरंदा, भले असीं हुन मार्केट में 2500 वठी असीं हुनखे रेट ते ॾियूं पिया। छो असांजा सौदा कयल आहिनि, असांजा भुगतान सौदा। बाक़ी के ज़मीनदार अहिड़ा आहिनि जेके चवनि था त असांखे फर्टिलाइज़र जेको रेट ते कोन मिलनि, आउं पंहिंजो प्रूफ ॾियां थो, बाक़ाइदे मूं वटि प्रूफ पियो आहे जेतिरो मूं ज़मीनदार खे ॾिनो आहे, बाक़ाइदे कंपनी रेट ते ॾिनो आहे। भले वेठा बि ज़मीनदार, भले आउं नाला ॾियां थो, नाले भाण जो बोरान थी वियो आहे। असां वटि 100 वीचारा मज़ूर कमाइनि था, असीं जमादार आहियूं, भाण अचे ई कोन थो, असीं बेरोज़गार आहियूं। अचे त असीं रोज़ी करियूं न, सेठनि खे मिले ई कोन थो। भाण पाबंदी लाइ किथे हणी छॾी आहे, ॾियनि ई कोन था, असां बुख था मरूं, वञूं केॾां? भाण ईंदो त असांजो गुज़ारो बि थींदो, असांजा बचा खाईंदा, न ईंदो त किथां थींदो? इहो महिरबानी करियो, ऐं किथे हलायो, नेट ॿेट हलायो, भाण मोकिले सिंगला त असांजो गुज़ारो बि थिए। 100 असां मज़ूर कमाइनि था, असीं जमादार आहियूं, हाणे त बुखनि जी असांखे आयूं आहिनि। असांजा फाटी विया आहिनि, कारा धागनि जा टांकारियो पिया मिड़ई हलूं, गुज़ारो पिया करियूं। मिसकिन माण्हू सेठनि वीचारा ॾियनि शाबस आहे, उहो वीचारा 10 किलो अटो वठी ॾियो, को मण वठी ॾिए थो, अहिड़े हिसाब सां ज़रो ज़रो करे विराए खायूं था। महिरबानी करियो, इहा अपील पूरी करियो, भाण सिंध खे ॾियो त असांजो कमु हले, असांजा बचा वीचारा तव्हां खाइनि था, ऐं महिरबानी करियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।